अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों, सिंधी टेक्निकल चैनल में तव्हां सभिनी खे खुश आमदीद। दोस्तों, एक कमाल जी ट्रिक अवां जे लाइ खणी आयो आहियां। दोस्तों, जेकॾहिं अव्हां खे को दोस्त या को बि माण्हू अगरि तव्हां खे मैसेज करे थो, का बि शइ व्हाट्सअप ते मोकिले थो ऐं उहा उन ई टाइम डिलीट करे छॾे थो, त उहो बि तव्हां ॾिसी सघो था त उन छा मोकिलियो हो ऐं छा उन डिलीट करे छॾियो। उहो बि बिल्कुलु आसान तरीक़े सां। ऐं दोस्तों, ॿियो नंबर ते इहो आहे त जेकॾहिं तव्हां खे को बि माण्हू, को बि दोस्त मैसेज करे थो ऐं तव्हां उनजो मैसेज चाहियो था त असां मैसेज बि ॾिसूं ऐं हुनखे ख़बर बि न पवे त मां तव्हां उनजो मैसेज मूं ॾिठो आहे, उहो तरीक़ो बि आसान आहे। मिसाल जे तौरु तव्हां ॾे को बि माण्हू मैसेज करे थो, उन जो तव्हां मैसेज बि ॾिसंदव ऐं हुनखे जेकी ग्रीन टिक थींदी आहे, अॻिले खे जेका नज़र ईंदी आहे, उहा ग्रीन टिक बि हुन ॾे नज़र न ईंदी ऐं हुनखे ख़बर बि न पवंदी त तव्हां हुनजो मैसेज ॾिठो ऐं पढ़ियो ऐं ॿुधो आहे। उहो बि आसान तरीक़ो आहे। बिल्कुलु तव्हांखे मां हाणे वीडियो स्क्रीन रिकॉर्डर जे तरीक़े से करे तव्हांखे सम्झाईंदुसि। तव्हांखे को बि वॾो हो न आहे जो इशू तव्हां चओ त यार वॾो को मुश्किल आहे, आसान तरीक़ो आहे। त तव्हांखे हाणे अॻिते हली मां ॿुधायां थो त सभ खां पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते वेंदा। प्ले स्टोर ते वञी करे तव्हांखे हिकु ऐप डाउनलोड करणी आहे। उहा ऐप आहे व्हाट्सअप डिलीट। तव्हां ईअं ई थोरे अखरनि में लिखंदव व्हाट्सअप डिलीट, यूट्यूब ते लिखंदव न, गॾु करे ई लिखिणो आहे त हेठों इहा एप्लीकेशन नज़र अची वेंदी। उहो हीअ पहिरें नंबर वारी, पहिरें नंबर ते त व्हाट्सअप मैसेंजर आहे, अनस्टॉल लिखियलु आहे। इन जो हेठों जेकी आहे पहिरें नंबर वारी, मां हिनखे निशान बि हणां थो, इहा तव्हांखे डाउनलोड करणी आहे। दोस्तों, वीडियो पूरो ॾिसिजो इंशाल्लाह। हिन थोरो नंढिड़ो ई तरीक़ो आहे, हिनखे तव्हां सिर्फ़ु हिनखे सेटिंग करे छॾियो, तव्हांखे आसान तरीक़े सां हर शइ ख़बर पइजी वेंदी। जीअं ई डाउनलोड थिए त इन खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो ऐं बेल आइकन जेकी घंटी आहे उनखे बि ऑल ते करे छॾियो, जीअं असांजो हर वीडियो जेको आहे तव्हां वटि पुॼे। हीअ जीअं ई इंस्टॉल थिए त मां अॻिते तव्हांखे थोरो सम्झायां थो। हिन ऐप में ॿई फ़ाइदा आहिनि। हिकु त तव्हांखे जेका बि वीडियो ॾिसंदव त कंहिंखे ख़बर न पवंदी त तव्हां हुनजो वीडियो या मैसेज पढ़ियो आहे। ऐं ॿियो जेको आहे त उहो अॻिलो वीडियो डिलीट कंदो त तव्हां उनजो वीडियो डिलीट थियण वारो बि तव्हां ॾिसी सघंदव। हिनखे दोस्तों गौर सां ॾिसिजो, इहो ओपन करण खां पोइ हे निशान आहे तीर वारो, तव्हां हिनखे हणंदव। हणण खां पोइ हे अलाउ करिणो आहे, वरी तव्हां हिनखे हणिणो आहे, तव्हांखे वरी हिनखे अलाउ करिणो आहे। जेका बि शइ अचे तव्हां अलाउ कंदा वञो। हीअ हाणे हिते गो टू सेटिंग जो ऑप्शन अची वियो, हिनखे ओके कंदासीं। हाणे जेको असां हीअ ऐप डाउनलोड कयोसीं व्हाट्स डिलीट आख़िरी नंबर ते पियल आहे, हिनखे तव्हां अलाउ करे ऑन करे छॾींदा। बसि ॿियो कुझु बि न आहे। हीअ असांजी ऐप जेकी आहे त पाण ई ओपन थी वेंदी। जीअं ई थोरो हीअ ओपन थिए थी त हाणे तव्हांखे कहिड़े ऐप जो जेको आहे त तव्हांखे असांखे ज़ाहिरी तौरु आहे व्हाट्सअप जा ई असांखे करिणो आहे। व्हाट्सअप बिज़नेस मूं वटि पियो आहे, मां हिनखे ऑन थो कयां। जेका बि ऐप असां हिन में यूज़ करणु चाहियूं, मां त व्हाट्सअप कंदुसि, छो जो तव्हांखे ॿुधाई तरीक़ो मां व्हाट्सअप जो आहे। त मां हिते जेको आहे व्हाट्सअप जेको आहे ॿिए नंबर ते पियल आहे, मां हिनखे ऑन कयां थो। ऑन करे छॾियो आहे। हाणे असांखे ऑन करण खां पोइ वापसि बसि ऑन कंदासीं, पाण ई जेको अची वेंदी। हिनखे असां हिते क्लोज़ कंदासीं। क्लोज़ करण खां पोइ दोस्तों तव्हांखे हिते ॿियो कुझु बि कमु न आहे करिणो, बसि तव्हांजी सेटिंग सम्झो थी वई आहे। हाणे तव्हांखे सिर्फ़ु इहो ई करिणो आहे। तव्हां हाणे मिसाल जे तौरु तव्हां ॾे हाणे को दोस्त मैसेज करे, मां तव्हांखे सुहिणे नमूने सां सम्झायां थो। इन जे लाइ मूंखे हिकिड़ो ॿियो व्हाट्सअप बि ज़रूरत आहे, छो जो ॿी मोबाइल मूं वटि कोन्हे। मां इन जे करे ॿ व्हाट्सअप ठाहिया आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो असुल जेकी ID वारो आहे, ऐं ॿियो जेको आहे त डुप्लीकेट मूंखे व्हाट्सअप ठाहिणो पवंदो। हिकु त इहो व्हाट्सअप आहे जंहिं ते मां ॾे मैसेज ईंदा, ऐं ॿियो व्हाट्सअप मुंहिंजो जेको आहे डुप्लीकेट व्हाट्सअप पियो आहे। मां तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां थो, मां उहो ॻोल्हियां, शायदि हिते पियो हूंदो। हिकु त व्हाट्सअप बिज़नेस मुंहिंजो जेकी असुल ID आहे, ॿियो मूं GB व्हाट्सअप ते जेको आहे त डुप्लीकेट ID ठाही आहे। ठीकु आहे, हीअ मुंहिंजी डुप्लीकेट ID आहे। हाणे हिते मूंखे जेको आहे त मैसेज करिणो आहे उन पंहिंजे नंबर ते। ठीकु आहे, मिसाल जे तौरु मां इहो जेको नंबर आहे मुंहिंजो, हुन ते मां हिन नंबर तां मैसेज कयां थो ऐं कुझु बि लिखां थो, हाउ आर यू। ठीकु आहे, इहो मैसेज मां करे छॾियां थो। मैसेज
ही मुझे सेंड थियो। हाणे तव्हांखे दोस्तो जेको असुल मिसाल तौर इहो मैसेज ॿिए का तव्हां दोस्त तव्हांखे मैसेज कयो आहे, ठीकु आहे। हाणे तव्हांखे हुन पंहिंजे व्हाट्सअप ते ॾिसणो न आहे। तव्हां जेकी ऐप डाउनलोड कई हुई व्हाट्सअप डिलीट वारी, जेकी मां हाणे तव्हांखां डाउनलोड कराई, तव्हांखे इहा ओपन करणी आहे, ठीकु आहे। तव्हांखे हुन व्हाट्सअप में न आहे वञिणो, हिन ऐप में वञिणो आहे। व्हाट्सअप जेको तव्हां डाउनलोड कयो हुयो, मिसाल जो हू तव्हांजे मैसेज आयो हाउ आर यू वारो। हाणे तव्हांखे हिन ऐप ते ॾिसणो आहे, पंहिंजे व्हाट्सअप खे ओपन न आहे करिणो, ठीकु आहे। हे जीअं असां ओपन कंदा त सभु असांजा ग्रुप व्हाट्सअप, ही जेको हाउ आर यू वारो मथे ऑप्शन आहे पहिरें नंबर ते आला, इहो हुन दोस्त सम्झो मूं मैसेज कयो, मूं हिन में ॾिठो, ठीकु आहे। मूं हे ॾिसी बि छॾियो, तव्हां ॾिसंदव हाउ आर यू अची वियो। हाणे इहो मां ॾिसी बि छॾियो, हुन दोस्त खे इहा ख़बर बि न पवंदी, छो जो मूं ओपन कयां ई नथो व्हाट्सअप, हुनखे इहा ख़बर बि न पवंदी त हिन दोस्त को मुंहिंजो मैसेज ॾिठो आहे। तव्हां हिते ॾिसी सघंदव, हर शइ करे सघो था, ॿुधी सघो था। हाणे उहो जेको मुंहिंजो असुलु पंहिंजो व्हाट्सअप आहे, मां उते वञा थो त हीउ ॾिसो, हिते बि मैसेज आयल आहे। हाणे हीअ असांखे ॾिसण जी ज़रूरत न आहे, छो जो असां हुन ऐप में इहो मैसेज ॾिसी चुका आहियूं। असां न ॾिसंदासीं ई न, वरी हुनखे जेको आहे त ख़बर ई पवंदी, उहो ईअं सोचींदो यार अञा ताईं मुंहिंजो हुन दोस्त मैसेज न ॾिठो आहे। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। ऐं ॿियो दोस्त, हिते जेको आहे त व्हाट्सअप जेके तव्हांजा मैसेज डिलीट थी वेंदा, उहे बि अगरि को बि तव्हांखे सेंड करे डिलीट कंदो न, इन ऐप मां तव्हांजा उहे मैसेज डिलीट न थींदा, ठीकु आहे। होॾां थी वेंदा, इन ऐप मां तव्हां ॾिसी सघंदव। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।